नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा आजलक अन कौमिक या मूसा क़ाल हुम उलाई अला असरी वअजल्तु इलैका रब्बि लितरदा क़ाल फ़इन्ना क़द फ़तन्ना क़ौमक मिन बअदिक वअज़ल्लहुमुस सामिरी। फ़रजा मूसा इला क़ौमिही ग़ज़बान असफ़ा क़ाल या क़ौमि अलम यइदकुम रब्बुकुम वअदन हसना अफ़ताल अलैकुमुल अहदु अम अरदतुम अन यहिल्ल अलैकुम ग़ज़बुम मिर रब्बिकुम फ़अख़लफ़्तुम मौइदी। क़ालू मा अख़लफ़ना मौइदक बिमल्किना वलाकिन्ना हुम्मिलना औज़ारम मिन ज़ीनतिल क़ौमि फ़क़ज़फ़नाहा फ़कज़ालिक अलक़स्सामिरी। मुसलसल सैयदना हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो हले पियो, जेको बेशुमार नसीहतुनि ते, इबरतुनि ते, फ़वाइद ते मुश्तमिल आहे। ये क़िस्सो बराए क़िस्सो कोन्हे। क़ुरान करीम में अल्लाह ताला जेके बि अंबिया अलैहिमुस्सलाम जा वाक़ियात ज़िक्र कया आहिनि, उहे नसीहत जे लाइ, इबरत जे लाइ, उन मां फ़ाइदो हासिल करण जे लाइ अल्लाह ताला ता क़यामत जे मुसलमाननि खे गोया इहा हुकुम फ़रमायो त तव्हां हिननि वाक़िअनि में ग़ौर करियो, हिन मां सबक़ हासिल करियो। बाज़ क़िस्सो ऐं आखाणी ॿुधाइणु मक़सदु कोन्हे। ऐं इब्तिदा में मूं अर्ज़ु कयो हो त क़ुरान करीम में सभ खां वधीक ज़िक्र आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो आहे। हिते बार बार असीं ॾिसूं पिया त या मूसा या मूसा या मूसा, बार बार अल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो नालो पियो वठे। चुनाचे उन ई वाक़े जो हिसो पुठियां बि अर्ज़ु थी चुको त अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि खे छुटकारो ॾिनो फ़िरौन खां, ऐं फ़िरौन खे उन जे हवारिजीन खे, उन जी क़ौम खे ग़रक़ कयो। इहे इज़त सां, आफ़ियत सां, सही सलामत ॿाहिरि निकिरी आया, कंहिंखे का तकलीफ़ कान पहुती। पोइ इन्हनि अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो, फ़रमायो ऐं उन्हनि जे वास्ते सां बनी इसराईल खे त तव्हां तूर सीना जी जेका वादी आहे उन जे साए पासे अचो, ताकी असीं हमेशह जे लाइ अव्हांखे हिकिड़ो अबदी किताब ॾियूं, जेसीं ताईं अव्हां जो दुनिया में रहणु मक़सदु आहे त उन ते अव्हां अमल पेरा रहो। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे वठी आया। विच में कई सारा वाक़ियात थिया, उन्हनि मां कुझु जो ज़िक्र बि थी वियो। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत हारून अलैहिस्सलाम खे फ़रमायो त मूंखे हीउ हुकुम थियो आहे, अव्हां हिन जी रहबरी करियो, रहनुमाई करियो, मसाइल ज़रूरीअ में इन्हनि खे आगाह करियो। ऐं पाण 70 माण्हू वठी तूर ते रवाना थिया। हूअं आम तरह सां त सरबराह खे खपे त पंहिंजी क़ौम खे अॻियां करे पाण पुठिते रहे, ताकी नज़र रहे, उन्हनि खे पाण खां जुदा न करे।
कंहिं क़िस्म जी का ख़ामी कोताही थिए क़ौम खां त उन जी फौरी इस्लाह थी वञे। तीअं हिकिड़े सफ़र में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पहुते हुआ, सहाबा खे पाण इजाज़त ॾिनऊं। सहाबा अॻियां हुआ, नमाज जो वक़्तु अची वियो त सहाबा रुकिया, वुज़ू पिए कयूं। एतिरे में पाण बि पहुची विया त वक़्तु ज़रा कुझु तंग हो, इन जे करे साहब मां बाद वुज़ू करण में तकड़ कई। तकड़ जे करे उन्हनि जो पेर जा मुरिया ख़ुश्क रहिजी विया। पाण परे खां आवाज़ ॾिनो त वैलुन लिल आक़ाबि मिनन नार, ही मुरिया जंहिंजा ख़ुश्क रहिजी वेंदा ऐं पोइ नाक़िस मुकमल वुज़ू करे अवां नमाज़ पढ़ंदो त पोइ इन्हनि मुरियनि जे लाइ हलाकत, यानी इहे बाहि में सड़ंदा। त परे खां पाण जा इहा कैफ़ियत ॾिठऊं त मुतले कयो। अहिड़े क़िस्म जूं ॿियूं केतिरी सारियूं हिकमतूं आहिनि जंहिंमें आहे त सरबराह पुठियां रहे ऐं अॻियां क़ौम रहे, ताकी उन्हनि खां का ख़ता ग़लती थिए त उन जी इस्लाह थिए। साबिक़ा वाक़े में मूसा अलैहिस्सलाम हज़रत शुएब अलैहिस्सलाम जे साहिबज़ादियुनि खे चयो त आऊं अॻियां थो हलां, अवां पोइ ते अचो। उते ॿी मसलियत हुई, ताकी मुंहिंजी नज़र अवां जे क़द ते न पए त केतिरो उन्हनि जो क़द आहे, काठ आहे, नज़र तक न पए। हालांकि पाण निगाह हेठि रखण जा आदी हुआ, तंहिं हूंदे बि अचानक पइजी सघे थी। आऊं अॻियां वञा थो, तव्हां पुठियां मुंहिंजी रहबरी कजो, ॿुधाइजो किथे मूंखे बीहणो आहे, किथे तरसणो आहे। त हालत जी कैफ़ियत थिए थी। बहरहाल पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल इहो ई हो त पाण पोइ ते हलंदा। हुदैबिया में बि ईअं थियो, बाज़ सहाबा अॻियां हुआ, पाण पोइते हुआ। पोइ किसो थी पियो जो ॿिया त सभु हालत एहराम में हुआ, बाज़े उन्हनि एहराम कोन ॿुधो त को शिकार अची वियो। शिकार खे हालत एहराम में शिकार करणु जाइज़ कोन्हे। त इन सूरत में जेके हालत एहराम में हुआ उहे त नथे शिकार करे सघिया, ऐं जेके हालत एहराम में कोन हुआ उन्हनि शिकार कयो। ऐं उन ते में हज़रात उलमा किराम उन मां कई सारा मसाइल मुस्तंबत कया आहिनि। उन्हनि खे कंहिं ॿियो मौक़े ते अर्ज़ु कयो, पोइ उन शिकार कयो। सुवारीअ ते हो, कंहिं सहाबीअ खे चई त मूंखे रुगो तीर खणी ॾे, तां हुन ते हमिलो करियां त उन्हनि तीर तक कोन खयो, इशारो कोन कयो, छाकाणि जो हालत एहराम में शिकार ॾे इशारो बि जाइज़ कोन्हे त हू बीठो आहे, ऐं उन में मदद करण बि जाइज़ कोन्हे। त पोइ पाण पुठियां पहुता। पोइ इहो किसो थियो, पाण उन सहाबी पुछियो त हिन तरीक़े सां मूं शिकार कयो आहे, ऐं मसइलो आहे त हीअ जेके हालत एहराम में आहिनि उन्हनि मुंहिंजी का इन में मदद बि कान कई, इशारो बि कोन कयो। हाणे छा इहो शिकार जो गोश्त हिननि खे जाइज़ आहे? त पाण फरमायो त जी हा जाइज़ आहे, बल्कि अगरि कुझु हुजे त मूंखे बि ॾियो। इहो बेतकल्लुफ़ी ही सहाबा सां, इन करे पाण फरमाए त केतिरनि सारनि सफ़र में पाण पोइ ते रहिया। हिते चूंकि हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे कलाम जो शरफ़ थियणो हो, अल्लाह ताला हम कलाम थींदो। ज़मानो थियो हिकिड़ो त इब्तिदा में हम कलामी थी हुई, जॾहिं पहिरीं वाहिय नाज़िल थी, पाण बाहि जे ॻोल्हा में निकिता हुआ ऐं नबूवत मिली वई। वरी ही ॿियो मरहलो या विच में को ॿियो मरहलो हुजे त पाण ॿियनि साथियुनि खे पाण सां गॾु खणी हलण में जी एतिरी परवाह न कई, बल्कि पाण सभिनी खां तकड़ा उते पहुतो। मक़सदु हो
इहो शौक़ु थिए थो, इश्तियाक़ थिए थो महबूब जे कलाम खे ॿुधण जो। उन जी लज़त पंहिंजी हूंदी आहे, कैफ़ियत पंहिंजी हूंदी आहे। इन करे पाण उहे जेके 70 साथी हुआ उन्हनि खे पाण सां वठी कोन हलिया, उहे पुठियां ते आया ऐं पहुची विया। वमा आजलक अन क़ौमिक या मूसा, अल्लाह रब्बुल आलमीन बितौर तंबी जे फरमायो, ए मूसा कहिड़ी शइ अव्हांखे तकड़ में कयो पंहिंजी क़ौम खां, तकड़ा आया क़ौम खे वठी अचो हा, गॾु अचो हा, अव्हां जल्दी आया। तो हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, रब्बे ज़ुल जलाल हुम उलाए अला असरी, उहे मुंहिंजे पुठियां आहिनि, पहुची वेंदा, इजोदा पहुचनि, देरि कान लॻंदी। वाजिलतु इलैका रब्बी लितर्ज़ा, बाक़ी मूंखां जेका तकड़ थी जल्दी आयसि इहो सिर्फ़ु ए मुंहिंजा रब्बे लितर्ज़ा, ताकी तूं राज़ी थी वञे, तुंहिंजी रज़ा नसीब थिए। मालूम थियो त अंबिया अलैहिस्सलाम खे बि रिज़ाए बारी ताला जी ज़रूरत हूंदी। ईअं कोन्हनि त अंबिया अलैहिस्सलाम क़ादिर मुतलक़ थियो था वञनि ऐं मुख़्तार कुल थियो था वञनि, सभु पावर अल्लाह ताला जा उन्हनि खे मिलियो था वञनि। हाणे उन्हनि खे न डपु, न डाउ, न ख़ौफ़, न ख़शियत। जॻह जॻह ते असीं या मूसा ला तख़फ़ ला तख़, अल्लाह पियो मूसा अलैहिस्सलाम खे ख़ौफ़ थिए पियो, अल्लाह तसली पियो ॾिए त तव्हां न ॾिजो। त हिते मूसा अलैहिस्सलाम फरमायो लितर्ज़ा, ऐं तकिड़ो जेको आयो आहियां इहो इन करे तुंहिंजी रज़ा जे लाइ, मक़सदु रज़ा आहे। वुज़ू करियूं था, नमाज़ पढ़ूं था, रोज़ो रखूं था, ॿियूं इबादतूं करियूं था, इन्हनि सभिनी में मक़सदु हुजे रिज़ाए बारी ताला, त रब राज़ी थी वञे। ॾेखार, रिया, शोहरत, वाह वाह, नालो, अहिड़े क़िस्म जी का बि शइ थींदी त उन इबादत खे ख़तमु करे थी छॾे। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे फरमायो, तव्हां त इन इश्क़ में, इन महबत में जल्दी आया, लेकिन तव्हांखे ख़बर कान्हे पुठियां तव्हांजी क़ौम जेका आहे उनखे सामरी गुमराह करे छॾ, तव्हां जल्दी अची विया, उहो गुमराह थी विया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत हारून अलैहिस्सलाम खे मुक़ररु फरमायो ऐं क़ौम खे फरमायो त तव्हां हिननि जी पैरवी कजो। उते अचानक इहो मसइलो थी पियो जो हज़रत हारून अलैहिस्सलाम खे अहसासु थियो त ही पाण सां किप्ती क़ौम जा ज़ेवर बि खणी आया आहिनि ऐं इहे ज़ेवर हिननि खे इस्तेमालु करणु जाइज़ कोन्हनि, छाकाणि जो माले गनीमत बि कोन आहिनि ऐं माले गनीमत जो इस्तेमालु सिर्फ़ु उम्मत मुहम्मदिया अलैहि तहियत व तस्लीम जे लाइ जाइज़ आहे। इन खां पहिरीं त माले गनीमत, माले ज़कात इहो जाइज़ ई कोन हूंदो हो, रखिबो हो। मथां अगरि बाहि आई उन खाई छॾियो त चइबो त क़बूल पियो, पर जे बाहि न लथी, माल उते जो उते पियो आहे त अलामत हूंदी हुई त हीउ माल हलाल कोन्हे, इन करे अल्लाह इन खे क़बूल नाहे कयो। त इहो माले गनीमत बि कोन हो, माले फ़ै बि कोन हो जो कंहिं सुलहनि माल मिलियो हुजे। इन जे करे इन जो इस्तेमालु हिन जे लाइ जाइज़ कोन हो। ऐं जिन जो माल हो उहे पाणीअ में ॿुॾी विया, ग़रक़ थी विया। अगरि उन्हनि जूं औरतूं हुयूं त उन्हनि ताईं पहुचाइणु हाणे मुश्किल आहे। त अहिड़ी सूरत में इहो सभु माल गॾु करे जेको माले गनीमत सां मामिलो कयो थो वञे उहो हिन सां कयो वञे, हिन माल खे साड़ियो वञे। हज़रत हारून अलैहिस्सलाम चुनाचे ईअं कयो, पुठियां इन जो ज़िक्र अची चुको आहे। ईअं त थियो, लेकिन सामरी, हाणे इहो सामरी केरु हो, क़ुर में त एतिरो अचे थो, इन जो बि अजीब किस्सो आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जेके बनी इसराईल मां हुआ, त हीउ सामरी बि बनी इसराईल मां हो ऐं फ़िरौन हुकुम कयो त जेको बि पैदा थिए बनी इसराईल जो ॿारु उन खे क़त्लु करे छॾियो। त हिकिड़े ई साल में सामरी पैदा थियो
उन ई साल में मूसा अलैहिस्सलाम जिन पैदा थिया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे त अल्लाह वाहिजी कई व औखैना इला उम्मिही त तव्हां हिनखे संदूक में विझो ऐं इन संदूक जे खे पाणी जे हवाले करे छॾियो। उन्हनि त ईअं कयो किसो पुठियां गुज़री चुको आहे। हीउ जेको सामरी हो इन जो नालो बि मूसा हो, मूसा बिन ज़फ़र। त हीउ पैदा थियो इन साल में, साॻे साल में। त हिन जी माउ खे बि तशवीश थी त हाणे छा करे, अगरि हिनखे रखां थी त साम्हूं फ़िरौन जा मुक़ररु कयल माण्हू हुनखे क़तलु कंदा, साम्हूं बचे जो क़तलु तकलीफ़ थींदो। इन करे उन जी वालदा मूसा बिन ज़फ़र खे यानी सामरी खे बयाबान में छॾे आई। मथां को ढकु वग़ैरह रखी पंहिंजे तौरु का ग़िज़ा बची ॾींदी हुई ताकी कंहिंखे ख़बर न पए। अल्लाह ताला उन जी हिफ़ाज़त जो इंतज़ाम इन तरीक़े सां फ़रमायो जो जिब्राईल खे मोकिलियईं। जिब्राईल इंसानी शक्ल में हिकिड़ी आङुर में माखी, हिकिड़ी आङुर में गिहु या मखण ऐं हिकिड़ी आङुर में खीर खणी अची रोज़ाना जा वक़्ते मुक़ररु ते उन जे वात में विझंदो, जंहिंसां उन जी परवरिश थी ऐं वॾो थी उहो बची वियो। सैयदना मूसा अलैहिस्सलाम जिन बची विया। इन खे कंहिं शाइर चयो त हिकिड़े पासे उहो मूसा जंहिंजी तरबियत फ़िरौन कई, लेकिन अल्लाह ताला उनखे फ़िरौन जी गुमराही खां बचायो। ॿिए पासे उहो मूसा जंहिंजी तरबियत जिब्राईल कई, लेकिन उहो गुमराह रहियो। त गुमराही कॾहिं सुठे मुआशिरे में सुठे माण्हू जे तहत रहण सां बि थिए थी। इन में इहो वॾो बहरहाल सबक़ हो त इहो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो पाड़ेसरी बि हो, पाड़े में रहंदा हुआ ऐं पाण खे मुस्लमान बि सॾायूं पर हक़ीक़त में मुनाफ़िक़। इहो सफ़र में मूसा अलैहिस्सलाम सां गॾु निकितो। जॾहिं हज़रत हारून अलैहिस्सलाम सभु ज़ेवर साड़ाया, पोइ हीउ बि कुझु खणी आयो। इन खे बि चयो वियो, इन अर्ज़ु कयो त आऊं इहो सामान इन खॾ में विझण जे लाइ तयारु आहियां, अलबत्ता तव्हां आऊं वाइदो करियो तव्हां मुंहिंजे लाइ मुंहिंजे मक़सद जी दुआ कंदा। पाण चयूं ठीकु आहे। चुनाचे हुन विधो ऐं सामरी चयो त दुआ करियो त आऊं जेको इरादो दिलि में रखां थो उहो करियां, हीअ सॼे जो सॼो सामान ईअं थी वञे। हज़रत हारून अलैहिस्सलाम इन तरीक़े सां दुआ घुरी, जंहिंजे नतीजे में उहो सोन जेको हो सो गाबे जी शक्ल इख़्तियार करे वियो ऐं उहो गाबे में का ॿी का कुवत या कुदरत कंहिं बि क़िस्म जी कान हुई। उन में को रूह कोन हो, लहू ख़्वारुन आवाज़ हो उहो हवा जो। पुठियां हवा दाख़िल थींदी, वात मां निकिरंदी त आवाज़ जेको थिए थो उन खे ढॻीअ जे आवाज़ सां ज़रा मुशाबत हुई। क़ुरान उन खे लहू ख़्वार चयो ऐं पोइ उन सामरीअ चयो त हीअ त मूसा अलैहिस्सलाम जो रब अथव। मूसा अलैहिस्सलाम ख़ामखी तूर ते हेॾां होॾां पियो घुमे। ॾिसो केतिरा ॾींहं थी विया आहिनि, 30 ॾींहं जो वाइदो कयो हुई, टाइम वधी वियो आहे। हीअ ख़ुदा आहे त उते जा माण्हू जेके हुआ सो हुयूं शिरक त उन्हनि जे तबियत में पियल हो, 3 क़िस्म जा थी विया। हिकिड़े गिरोह त हज़रत हारून अलैहिस्सलाम जी इत्तिबा कई, हुन चयो त हीअ गुमराही आहे, असीं कोन इख़्तियार कंदासीं। ऐं ॿियनि मुखालिफ़त कई ऐं उन्हनि चयो त वाक़ई सामरी जीअं चए थो तीअं आहे। टियनि चयो त असीं इबादत त हिन जी करियूं था, पर मूसा अलैहिस्सलाम अगरि असांखे रोकियो त असीं रुकिजी वेंदासूं। अल्लाह रब्बुल आलमीन इहो सॼो माजरा हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ॿुधायो। अल्लाह फरमायो फ़इन्ना क़द फ़तन्ना क़ौमक मिन बअदिक, असां अव्हां जी क़ौम खे अव्हां खां पोइ आज़माइश में विझी छॾियो।
फितरे में विझी छॾियो। व अज़ल्लहुम सामिरी, उन्हनि खे सामिरीअ गुमराह करे छॾियो। बाज़े चवंदा आहिनि त अंबिया अलैहिस्सलाम आलिमुल ग़ैब आहिनि, उन्हनि खे ज़रे ज़रे जी ख़बर पए थी, ज़रे पुर्ज़े जी ख़बर पए थी। आलिमुल ग़ैब आहिनि। आलिमुल ग़ैब सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात आहे, हर शइ जो इल्मु अल्लाह खे आहे। ऐं अंबिया अलैहिस्सलाम खे ज़रूरी इल्मु सभ खां वधीक हूंदो आहे। ऐं सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाए त ऊती तो इल्मुल अव्वलीन वल आख़िरी, मूंखे त पहिरियनि जो बि इल्मु ॾिनो वियो, पोयनि जो बि इल्मु ॾिनो वियो। संदन इल्मु सभिनी खां वधीक हो, लेकिन कॾहिं बि पाण आलिमुल ग़ैब व शहादत जी दावा कान कई। बल्कि हिकिड़े मौक़े ते मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम जो सफ़र उहो मशहूरु आहे, क़ुरान में उनजो ज़िक्र अचे थो। ॿेड़ीअ जो सफ़र पिए थो, अचानक हिकिड़ो पखी आयो, उन पखीअ जेको आहे सो चुंब पाणी में विधी, दरिया जे पाणी में विधी त पाणी चुंब में आयो। हज़रत ख़िज़र हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो, अव्हां जो इल्मु ऐं मुंहिंजो इल्मु अल्लाह जे इल्म में जे मुक़ाबले में ईअं आहे जीअं ही पखीअ जे चुंब में पाणी आहे दरिया जे मुक़ाबले। इहो बि हिकिड़ो मिसाल आहे। आला हज़रत जेके वॾा आलिम बरेलवी मकतबे फ़िक्र जा, उन्हनि बि हिन जी तसरीह कई आहे त सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इल्मु सारी उम्मत खां वधीक हो बेशक, लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन जे मुक़ाबले में उन जो बि इल्मु ईअं हो जीअं पखीअ जे चुंब में पाणी हुजे दरिया जे मुक़ाबले, जो उन्हनि पंहिंजे किताब में सराहत कई। हीउ दौरु जहालत जो आहे, ज़िद जो आहे, ज़लालत जो आहे। इन करे अहिड़े क़िस्म जी शयुनि खे माण्हू लिकाईंदा आहिनि ऐं ॿियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। वरना को नथो चई सघे त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इल्मु घटि आहे, फलाणे जो वधीक आहे। सभ खां वधीक आहे अंबिया अलैहिस्सलाम जो इल्मु। हिते अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे ख़िताब करे फ़रमायो, तव्हां पिया चओ त हीअ अची वेंदा, पहुची वेंदा, सही आहे, लेकिन असां हिननि खे हिकिड़े इम्तिहान में विधो। इम्तिहान इहो त बसि रुगो हिकिड़ो गाबे जी शिकल ठही, उन में साह बि कोन विधोसीं, बसि हवा जो आवाज़ हो। उन में वअज़ल्लहुम सामिरी, सामिरी नालाइक उन्हनि खे गुमराह करे छॾियो ऐं गुमराह थी विया। बादे चयो आहे त सामिरी जो असर जेको आहे सो हिंदुस्तान मां आहे, त हिंदू जेके आहिनि से बछड़े जी, गाबे जी, गऊं जी पूॼा था कनि, त हीउ बि उनजो पूॼारी हो। मूसा अलैहिस्सलाम जे पाड़े में रहण जे करे बिज़ाहिर मुस्लमान थियो, लेकिन हक़ीक़त में मुनाफ़िक़ हो। मुनाफ़िक़नि इस्लाम खे सभ खां वधीक नुक़सानु पहुचायो। वअज़ल्लहुम सामिरी, उन्हनि खे सामिरी गुमराह करे छॾियो। सोबत सही हुजे, ग़लति माण्हुनि जी सोबत में पोइ ईअं थिए थो, ग़लति वाक़िया ॿुधाए, ग़लति किस्सा ॿुधाए, मन घड़त किस्सा ॿुधाए, पोइ हक़ तां गुमराह करे थो अचे। पोइ बसा औक़ात मुरीद चवंदा असांजे पीर पहुतल आहे। हीअ जेके असीं किस्सा ॿुधूं था त भई असांजो पीर फजर जी नमाज़ मदीने में थो पढ़े, इहे ॻाल्हियूं ग़लति बि कोन्हनि, इहे अहिड़ा किस्सा मनसूब आहिनि, कया विया आहिनि, हक़ीक़त में कोन्हनि। अहिड़े तरीक़े सां माण्हू बसा औक़ात अबोज अवाम खे वाक़िया ॿुधाए, असांखे इल्हाम थो थिए, असांखे इल्क़ा थो थिए, असांखे ॿुधाए थो वञे, असांखे हुकुम थियो आहे त हीअं करियो, हालांकि शरन हुनजो कुझु एतबार को, कुझु बि एतबार को। हिते ॾिसो इहा ई कैफ़ियत, केतिरी सारी गुमराही अची वई। वअज़ल्लहुम सामिर, बहरहाल तौरात मिली हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे, पाण तौरात खणी पहुता। फ़रजा मूसा इला क़ौमिही ग़ज़बान असिफ़ा, क्योंकि अल्लाह रब्बुल आलमीन पूरो पस मंज़र ॿुधाए छॾियो त हीउ वाक़ियो थियो आहे। इन करे मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम ॾे आया, लेकिन कावड़, ग़ज़बान, कावड़ हुई त हिन क़ौम छा कयो, अल्लाह मोहसिन हक़ीक़ी हिननि ते केॾा एहसानात कया, केॾा इनामात कया। हीअ नालाइक शिरक में मुब्तला थी वियो ऐं हिन ते अफ़सोस बि कयो, असिफ़ा, अफ़सोस कयो।
चुनाचे कयूं या क़ौम अलम याइदकुम रब्बुकुम वादन हसना, छा तव्हां सां तव्हांजे रब सुठो वादो न कयो? चयो त तव्हांखे किताब तारियूं, उन किताब जे मुताबिक़ अमल कजो। वो तकड़ छाजी हुई? तव्हां तरसो हा, इंतज़ारु करियो हा। अफ़तान अलैकुमुल अहद, छा तव्हां ते को ज़मानो डिघो थी वियो? 40 ॾींहं त आहिनि, कोई एॾी मुदत त कान हुई, तव्हां सब्र कोन करे सघिया हो। अम अरदतुम अन यहिल्ल अलैकुम ग़ज़बुम मिर रब्बिकुम, या तव्हांजो इरादो ई हो, अमा चाहियो ईअं ते त तव्हां ते रब जो ॾमर नाज़िल थिए। ग़ज़बुम मिर रब्बिकुम, तव्हांखे अल्लाह जे ॾमर जो शौक़ु हो, तव्हां ते चाहियो त ईअं तबाही थिए। फ़अख़लफ़्तुम मौइदी, पोइ तव्हां मुंहिंजे वादे जी ख़िलाफ़ कयो। मूं त तव्हांखे चयो त मूसा हारून अलैहिस्सलाम जी पैरवी कजो। अल्लाह रब्बुल आलमीन गुमराही खां, ज़लालत खां असांखे, असांजे बच्चनि खे महफ़ूज़ फ़रमाए। व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाईन। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। हिकिड़ो अर्ज़ु करियां त मदरसे में शबीना हले पियो। हिकिड़ी राति गुज़री, हाणे बाक़ी 2 रातियूं आहिनि। हर राति में 10 सिपारा तलबा पढ़नि था। मौक़ियो आहे राति जे टाइम ते 1 कलाक 2 कलाक 3 कलाक लॻाईंदव क़ुरान करीम हिकिड़ी निशस्त में ॿुधण जी सादत में। या रहम राहिमीन, मुल्क में कोरोना जी वबा खे तूं ख़तमु फरमा, पूरी दुनिया मां ख़तमु फरमा, पूरी दुनिया जी इन वबा खां हिफ़ाज़त फरमा। ॿियूं बि जेके वबाऊं आहिनि उन्हनि खां हिफ़ाज़त फरमा। जेके मुसलमान इन में फ़ौत थी विया आहिनि उन्हनि जी मग़फ़िरत फरमा। जेके इन में मुब्तला आहिनि उन्हनि खे आफ़ियत अता फरमा। तमामु बीमारनि खे आफ़ियत अता फरमा। डॉक्टर मुजाहिद साहिब खे कामिल आफ़ियत अता फरमा, उन जे उमिरि में बरकत अता फरमा। या रहम राहिमीन, ॿिया बि जेके बीमार आहिनि उन्हनि खे आफ़ियत अता फरमा। जेके बि असांखे चवंदा रहनि था बसा औक़ात नाला उन्हनि जा यादि नथा रखनि, तोखे मालूम आहिनि, उन्हनि सभिनी खे आफ़ियत अता फरमा। अब्दुल मजीद अब्बासी साहिब जे साहिबज़ादे जी परेशानी आहे, या रहम राहिमीन उन जी परेशानी खे ख़तमु फरमा। आसानी उन जे लाइ पैदा फरमा, सहूलत पैदा फरमा। ॿिया बि जेके असांजा अज़ीज़ मुतअल्लिक़ीन अहबाब बीमार आहिनि उन्हनि सभिनी खे शिफ़ा आजिल कामिल मुस्तमिर अता फरमा। या रहम राहिमीन, जेके हाज़रीन आहिनि ग़ाइबीन, उन्हनि जूं जेके बि जाइज़ हाजतूं आहिनि उहे जल्द अज़ जल्द पूरियूं फरमा। उन्हनि खे राहतूं ख़ुशियूं नसीब फरमा। असां सभिनी खे फलाह दारे नसीब फरमा, सआदत दारे नसीब फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़िही मुहम्मद व अला आलिहि व सहबिही अजमाईन। आमीन।